हाज़िर नवाज़ ठाकर करासी सिंध के सीनियर वज़ीर शर्जील नामेमर चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान के एटमी ताक़त बणायो। बेनज़ीर भुट्टो मुल्क के मिसाइल टेक्नोलॉजी ॾिनी। हिन वक़्तु दुनिया मथां जंग जा ककर छायल आहिनि, पर एटमी ताक़त हुजण जे करे केर बि पाकिस्तान ॾांहुं मेरी अख खणण जी जुरत नथो करे सघे। कराची में औरतुनि में मुफ़्त पिंक स्कूटीज़ विराइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे शर्जील नामेमर चयो आहे त सम्झो वेंदो हो त असांजे मुआशिरे में औरतुनि खे नज़रअंदाज़ कयो वञे थो, पर बेनज़ीर भुट्टो वज़ीर आज़म बणी त औरतुनि मुल्क हलाए ॾेखारियो। पीपल्स पार्टी पारां आम चूंड में जनरल सीटुनि ते औरतुनि खे तरजीह ॾिनी वई। संदसि चवणो हो त पहिरियों भेरो वुमेन थानो ऐं पहिरीं वुमेन बैंक पीपल्स पार्टी ॾिनी। पीपल्स पार्टी पारां छोकिरियुनि जी पहिरीं कैडेट कॉलेज सिंध में ॾिनी वई आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। अवांखे ॿुधायूं त सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामेमर चयो आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान खे एटमी ताक़त बणायो। हुन चयो त बेनज़ीर भुट्टो मुल्क के मिसाइल टेक्नोलॉजी ॾिनी। संदसि चवणो त हिन वक़्तु दुनिया मथां जंग जा ककर छायल आहिनि, पर एटमी ताक़त हुजण जे करे पाकिस्तान ॾांहुं मेरी अख खणण जी कंहिंमें बि जुरत न आहे। कराची में औरतुनि में मुफ़्त पिंक स्कूटीज़ विराइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामेमर चयो त सम्झो वेंदो हो त असांजे मुआशिरे में औरतुनि खे नज़रअंदाज़ कयो वञे थो, पर बेनज़ीर भुट्टो वज़ीर आज़म बणी त औरतुनि मुल्क हलाए ॾेखारियो। पीपल्स पार्टी पारां आम चूंडुनि में जनरल सीटुनि ते औरतुनि खे तरजीह ॾिनी वई। संदसि चवणो हो त पहिरियों वुमेन थानो ऐं पहिरीं वुमेन बैंक बि पीपल्स पार्टी ॾिनी। पीपल्स पार्टी पारां छोकिरियुनि खे पहिरें कैडेट कॉलेज सिंध में ॾिनो वियो।